अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्सा व तह्हरहुम तत्हीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। वलानतु दाइमतु अला अदाइहिम मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इन्नी लिमा अंज़लता इलय्या मिन खैरिन फ़क़ीर। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम या सलमान मन अहब्ब इब्नती फ़ातिमता फ़हुवा फ़िल जन्नह मई। सलवात बुलंद आवाज़। दुआए परवरदिगार आलम बानी आजो पुरखलूस विछायल जे मरहुमा जे साले सवाब जला इन मजलिस जो इनेकाद रखे हुआ परवरदिगार आलम उन मरहुमा जा कबीरा सगीरा उन्हें माफ़ फरमाए, उन जा दर्जात बुलंद फरमाए, शफाअत मोहम्मद व आले मोहम्मद नसीब फरमाए। खुदावंद आले मोहम्मद के सदके हाज़रीन जे तमाम मरहुमीन जा कबीरा सगीरा गुनाह माफ़ फरमा। परवरदिगार आले मोहम्मद के सदके बानियान जो तमाम शरई नेक हाजतों पूरी फरमा। परवरदिगार आले मोहम्मद के सदके बानियान जो तमाम नेक हाजतों पूरी फरमा। खुदावंद आले मोहम्मद के सदके हाज़रीन मजलिस जो तमाम शरई नेक हाजतों पूरी फरमा। खुदावंद आले मोहम्मद के सदके असां सभिनी जे दिलिन में उलूम कुरान उलूम अहल बैत असांजे दिलिन के मुनव्वर फरमा। खुदावंद आले मोहम्मद के सदके असां सभिनी के सीरत आले मोहम्मद के हलण की तौफीक अता फरमा। परवरदिगार आले मोहम्मद के सदके तमाम मोमिन जेके बीमारन बीमार करबला के सदके उनके शिफाए कामिला आजिला अता फरमा। खुदावंद आले मोहम्मद के सदके जिन जिन मोमिनन असांजे ज़िम्मे दुआऊं लातियूं आहिनि परवरदिगारा तू अलीम बिज़ात सदूर आन दिलिन जा राज़ जाने थो। खुदावंदा तमाम मोमिनन जी दिलिन जो नेक हाजतूं पूरी फरमा। परवरदिगार आले मोहम्मद के सदके असांजे ॿारहें आका जे ज़ुहूर में ताजील फरमा ऐं असांखे उन जे आवान अंसार में शुमार अता फरमा। तमाम दुआउनि जी क़बूलियत जे लाइ ऐं बराए ताजील ज़ुहूर क़ाइम आले मोहम्मद बुलंद तरीन सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, हैदरी बुलंदतर सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। हमदें परवरदिगारा परवरदिगार जी जे खल्क कयो हिन पूरी कायनात के, इन पूरी कायनात के खल्क करे इनमें जेका जेका शय आसमान में जमीन में अजीम अजीम जेके नेमतूं हन ये तमाम नेमतों खल्क कयूं अल्लाह हदीस कुदसी में मुखातिब थियो रसूल सां लौला कया अहमद लमा खलक़तुल अफलाक। ऐ मोहम्मद जेकॾहिं तोखे पैदा न कया हा त हिन पूरी कायनात खे न बणाया। मालूम थियो त कायनात जी जेका भी मखलूक आ जमीन हुजे आसमान हुजे सिज हुजे चंद्र हुजे इंसान हुजन जिन्न हुजन जबल हुजन वण हुजन हर शय जंहिंखे इंसान ॾिसी सघे थो महसूस करे सघे थो उन्हनि सभिनी शयुनि जे लाइ अल्लाह तो फरमाए त इहे सभई शयूं ऐं मोहम्मद मां न बणाया हा ख़ल्क़ न कया हा अगर तोखे पैदा न कया हा।
वरी अगते अञा हदीस कुदसी जो बियो जुमलो आ लौला अलियन लमा खलक़तुक ऐ मोहम्मद जेकरे अली खे पैदा न कया हन त तोखे भी न बनाया यानी अल्लाह इन पूरी कायनात में मोहम्मद खे मोकलियो जेका जेका शय मखलूक आ उन खालिक जी सभनी के अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में बनाया वरी अगियो जुमलो हदीस कुदसी जो है आखिरी लो ला फातिमा लमा खलक़तुकुमा ऐ मोहम्मद ऐ अली न तोखे बनाया हा ऐ मोहम्मद ऐ अली न तोखे बनाया हा न सिज खे बनाया हा न आसमान पैदा कया हा न जमीन बनाया हा कायनात जी काई शय न बनाया हा अगर फातिमा के पैदा न कया अगर फातिमा के पैदा न करणो हुजे हा त मोहम्मद न तोखे बनाया हा ऐ अली न तोखे पैदा कया हा न सिज हुजे हा न जमीन हुजे हा न आसमान हुजे हा न चंड हुजे हा न सितारा हुजन हा न फरिश्ता हुजन हा न अर्श हुजे हा या सब शय सदके फातिमा जे थी या मां ये चवां त फातिमा उन हस्ती जो नालो आ जेका खालिक ऐं मखलूक जे दरमियान वास्ते उज़मा हुजे उन हस्ती के फातिमा ज़हरा एडी वडी अजमत जी मालिक है जनाबे सैयदा सलामुल्लाह अलैहा जे सदके में अल्लाह इन पूरी कायनात के वजूद में आ तॾहिं त रसूल फरमायो न या सलमान मन अहब इब्नती फातिमा ऐ सलमान जेको भी शख्स मोहब्बत कंदो न मुझी न्याणी फातिमा सां वो जन्नत में मां मोहम्मद सां गॾु रसूल तो फरमाए कंहिंजे लाइ जेको मुझी न्याणी सैयदा सां मोहब्बत कंदो वो जन्नत में मुसां गॾु हूंदो एडी वडी अजमत जी मालिक आहे हाणे अचो त हिकड़ी मां तव्हांखे रिवायत ॿुधायां जंहिंमें रसूल ॿुधाए तो जनाबे सैयदा जी फज़ीलत छा आहे जो आहे न साईं बस मुख़्तसर कंदम टाइम भी काफ़ी थी वियो आहे छो जो साईं जन वेठा आहिनि नमाज जो टाइम भी थड़ा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद किताब अस्साकिब फिल मनाकिब में यह रिवायत मौजूद है हज्जाज इब्न यूसुफ सक़फ़ी मलून जे ता ज़ुल्मन खां वाकिफ़ आयो आम तौर ते इन जा ज़ुल्म मिंबर ते ज़िक्र कया वेंदा त केतरन शीयन ते उन ज़ुल्म कयो आ हज्जाज इब्न यूसुफ सक़फ़ी उन जी दरबार आ सजला दरबार खचा खच मानू सजला दरबार खबर ना है केड़ी खुटी खयो उनखे जो मुखातिब थियो आ केड़े रावी सां अनस इब्न मालिक सां केर मुखातिब थियो आ हज्जाज इब्न यूसुफ कैसा अनस इब्न मालिक उनके छा तो चए हदिसनी बि हदीस क़दर क़दर वारी हदीस त बुधाए अने हेडो मजमो वेठो आ उन सबनी मजमे जे दरमियान या मां ये चवां त अल्लाह जे खां अहल बैत जी फजीलत जिक्र कराइण चाहे न त उनखे कोई भी खत्म नथो कराए सके केडो दुश्मन अहल बैत आ दरबार उन जी आ मानू सब उन जा हन कलम भी उन जो आ पैसो भी उन जो आ सब शय उन जी आ उन जाए ते अनस इब्न मालिक सां मुखातिब थी करे चेस तो हदिसनी बि हदीस क़दर क़दर वारी हदीस त बुधाए किदर चवंदान अरबी में देगड़ी के हांडी के जो है न साईं हाने चेस तो वो हांडी वारी या देगड़ी वारी हदीस बुधाए सभनी अनस इब्न मालिक के खां रिवायत करे अन आयशा जनाबी आयशा खां रिवायत करे जो है न साईं अने जनाबी आयशा रिवायत थी करे जेके जिक्र तो करे अनस इब्न मालिक छाती चवे जनाबी आयशा चेती जिए जो मां एक दफो जनाबे सैयदा जे घर में दाखिल थियम न त मां डिठुम जनाबे सैयदा छपई करे उन बरंदड़ देगड़ी में हथ पई विझे
जंहिंमें काई शइ पची रही हुई हसन ऐं हुसैन जे लाइ जनाब सैयदा ताम पई पचाए। जनाब सैयदा उन देगड़ीअ में ताम पचाए रही हुई मौला हसन ऐं हुसैन जे लाइ जनाब सैयदा चमचे जो इस्तेमाल न पई करे, हथ सां देगड़ीअ मां काई शइ कढे पई, वरी चेक पई करे। जीअं कढबो आहे गोश्त खे कढजे ॾिसजे त ॻरियो आहे या न, या ॿी काई बि शइ चेक करण जे लाइ कढबी आहे न, त जनाब आयशा थी चए मां ईअं ॾिठुमि त जनाब सैयदा उन देगड़ीअ मां काई शइ कढे पई। वलमाउ यफूर, जेको पाणी हुयो न उन देगड़ीअ में उहो उबरे पियो। हाणे उबरंदड़ पाणीअ में जनाब सैयदा हथ विझी करे काई शइ कढे पई, चेक पई करे, अञा नगरी आहे विझे पई, वरी झटकूं पोइ कढे पई, वरी चेक पई करे। तवजो आहे न साईं? हाणे इहा अजीब रिवायत आहे न, फज़ीलत जनाब सैयदा जी। ताजुब थियो जनाब आयशा खे। पोइ रिवायत चए थी भजंदी निकिरी वई जनाब सैयदा जे घर मां, निकिरी जो वई न, काॾे वई, आई पंहिंजे पीउ वटि। बाबा फज़हबतु इला अबी कुल्तु लहू या अबताहु रायतु अल यौम अजबा मा रायतु मिस्लहु अबदा। जीअं जो डुकंदी वई आहे न, पीउ खे थी चए बाबा मां अॼु अहिड़ी शइ ॾिसी आई आहियां फातिमा जे घर में जंहिं मूंखे हैरान ऐं परेशान करे छॾियो आहे। पीउ पुछेसि तो, सिद्दीक़ तो पुछे सिद्दीक़ा खां त छा ॾिसी आई आहियां जे तोखे हैरान करे छॾियो ता न फातिमा जी। या बुनैय उक्तुमी हाज़ल हदीस, बचड़ा लिका इन हदीस खे न ॾसजां कंहिंखे बि। लेकिन रिवायत चए थी त नबीअ खे ख़बर पइजी वई, नबीअ खे ख़बर पइजी वई। उहो नबी जेको हलंदो हो न त पोयां बि ॾिसंदो हो त केरनि जेके मुंहिंजे पोयां था अचनि। नबी हुयो न, ॼाणे पियो हर शइ खे, समझी वियो, ख़बर पइजी वियसि। छो जो क़ुरान मजीद जी आयत आहे न 28वें सिपारे में सूरह तहरीम में, वइज़ असर्रन नबिय्यु इला बअद अज़वाजिही हदीसा। इहो वरी को ॿियो वाक़ियो आहे, जॾहिं न पंहिंजे राज़ जी ॻाल्हि नबीअ पंहिंजे घर वारनि मां कंहिं हिक खे चयो त ॿियनि खे न ॿुधाइजां। उन छा कयो, नबीअ जी फर्मा बरदारी न कयईं, नाफ़रमानी करे ॾसे छॾियईं ॿियनि। नबी झलियोसि न, न ॾसजां। हिन छा कयो, नबीअ जी नाफ़रमानी कयईं। नबीअ जी ज़ौजा हुई न, वञी ॾसेईं ॿियनि खे। नबीअ खे ख़बर पइजी वई। जॾहिं न नबीअ चयोसि त छो ॿुधाई, जॾहिं मां झलियो मैं, त क़ुरान मजीद जी आयत चए थी कालत मन अंबअक हाज़ा। नबी खे थी चवे घर वारी त तोखे कंहिं ॾसियो त मां ॾसे आई आहियां ॿियनि खे। नबी तो चेसि काल अंबअनियल अलीमुल ख़बीर, मूंखे उन आलिम ॾसियो आहे, उन ख़बरदार कयो आहे जेको हर शइ जो आलिम आहे। हाणे असांजी जेका रिवायत ज़िक्र पिया कयूं त सिद्दीक़ चयो सिद्दीक़ा की या बुनैय उक्तुमी हाज़ल हदीस, बचड़ा लिकाए न हदीस खे न ॾसजां कंहिंखे बि। में फातिमा जी फज़ीलत आहे। नबीअ खे त ख़बर पइजी वई न त सिद्दीक़ा खे तो झले, फातिमा जी फज़ीलत शेयर न कजां। हाणे अनस इब्न मालिक रावी चए थो त नबीअ साअदन नबियो अल मिंबर, नबी मिंबर ते आयो आहे, सभिनी खे घुराए करे चई अचो मां तव्हांखे फज़ीलत ॿुधायां। इन नास यतअज्जबून बिअम्र फातिमा, माण्हू परेशान था थियनि, हैरान था थियनि फातिमा जी फज़ीलत ते। अचो मां तव्हांखे ॿुधायां, इहा त नंढे में नंढी फज़ीलत आहे फातिमा जी। जॾहिं न नबी मिंबर ते आयो आहे ऐं ख़ुतबो इरशाद कयो आहे, नबी इन्नन नास यस्तग़फिरून, नबी तो फरमाए त फातिमा जी नंढे में नंढी फज़ीलत खे माण्हू चवनि था त वॾी में वॾी फज़ीलत आहे। फातिमा जे हथ ते बाहि जो असर नथो थिए। नबी फरमाए तो इन्नल्लाह तआला हर्रमन नार अला जसदिहा व अला मुहिब्बिहा,
अचो ताजुब करण वारो तव्हां ताजुब था कयो न फातिमा जे हथ ते बाहि जो असर नथो थिए। मां तव्हांखे ॿुधायां त फातिमा जी त इहा नंढे में नंढी फज़ीलत आहे। फातिमा जी फज़ीलत इहा आहे जो अल्लाह ताला उन जे जिस्म ते बाहि खे हराम करार ॾिनो आहे। फ़क़त फातिमा ते न व अला मुहिब्बिहा, फातिमा सां जेके मुहब्बत रखनि था अल्लाह उन्हनि ते बि बाहि खे हराम करा। अलवैलो लिमन शक फी फज़लिहा, वैला अफ़सोसा बर्बादी आहे उन्हनि जे लाइ जेके फातिमा जी फज़ीलत में शक था कनि। गुमराही आहे, बर्बादी आहे उन्हनि शख़्सनि जे लाइ जिनके ख़बर पए थी न त फातिमा जी हीअ फज़ीलत, फातिमा जी हीअ फज़ीलत, ऐं वरी उहो छा था कनि, शक था कनि न फातिमा जी फज़ीलत ते। क़यामत ताईं उन्हनि जे लाइ गुमराही आहे, बर्बादी आहे। फातिमा जी फज़ीलत एतिरी आहे जो फातिमा जे दरवाज़े ते फ़रिश्ता दरबान बणिजी ईंदा हुआ। वॾी अज़मत जी मालिका जनाब सैयदा इब्ने क़य्यिम जोज़ी अहले सुन्नत जो आलिम दीन आहे। इब्ने क़य्यिम जोज़ी कंहिंजो शागिर्द आहे? इब्ने तीमिया जो। गद्दी सलवात पढ़ो बावाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला इब्ने तीमिया जो शागिर्द आहे इब्ने क़य्यिम जोज़ी। इब्ने क़य्यिम जोज़ी पंहिंजे किताब में तो लिखे त इब्ने अकील वॾो आलिम हुयो, उन खां सवाल थियो त ए इब्ने अकील तूं पंहिंजे दौर जो वॾो आलिम आहे, हिकिड़ो सवाल आहे। कंहिं खां सवाल थियो? अहले सुन्नत जो आलिम अकील। उन खां सवाल तो थिए त छा हुजरे नबी अफ़ज़ल आहे या काबो अफ़ज़ल आहे? तवज्जो आहे न साईं? इब्ने अकील खां सवाल तो थे। कंहिं नकुल कयो आहे इन शइ खे? इब्ने क़य्यिम जोज़ी पंहिंजे किताब में नकुल तो करे त एॾो वॾो जो आलिम आहे हिकिड़े सवाल जो जवाब थो ॾे त छा हुजरे नबी अफ़ज़ल आहे या काबो अफ़ज़ल आहे? हाणे इब्ने अकील थो चए त ऐं सवाल करण वारा, हुजरे नबी मां अगरि तुंहिंजी मुराद फ़क़त नबीअ जो कमरो आहे ऐं उहा हस्ती नाहे मुराद जेका दफ़न थियल आहे, यानी नबी अगरि तुंहिंजी मुराद नाहे फ़क़त इहो कमरो मुराद अथई त पोइ काबो अफ़ज़ल आहे। तो जवाब दे। इब्ने अकील जवाब तो दे। पर ऐं सवाल करण वारा तुझे सवाल जूं ॿ वजहूं थींदियूं। हिकिड़ी वजह त इहा थींदी त अगरि कमरो मुराद अथई त पोइ काबो अफ़ज़ल आहे। अगरि कमरो मुराद अथई ऐं कमरे में दफ़न थियण वारी हस्ती भी मुराद अथई त पोइ काबो त छा, जन्नत त छा, काइनात जी हर शइ खां इहो हुजरे नबी अफ़ज़ल आहे। काबो त छा, जन्नत त छा, इहो हुजरो अफ़ज़ल आहे जंहिंमें नबी दफ़न थियल आहे। मां चवंदुमि हाणे नबी फ़क़त दफ़न थियल आहे इन हुजरे में, नबीअ जे दफ़न थियण सां इन हुजरे जो एतिरो मक़ाम आहे। पोइ न फातिमा जो छा मक़ाम हूंदो जंहिंजे लाइ नबी पियो फरमाए अल फातिमतु बज़अतुम मिन्नी, फातिमा मुंहिंजो हिस्सो आहे। उन फातिमा जी फज़ीलत छा हूंदी, उन फातिमा जो मक़ाम छा हूंदो? एॾी वॾी फज़ीलत जी मालिका जनाब सैयदा जो जनाब अबू ज़र तो चए त मां जॾहिं हिकु दफ़ो वयुमि न जनाब सैयदा जे घर में त चकी हले पई, कोई हलाइण वारो न हुयो। चकी हले पई, कोई हलाइण वारो न हुयो। जॾहिं मां हैरान थियुमि न नबीअ जे साम्हूं, चयमि वाह अजबा, मूंखे हैरान ऐं परेशान करे छॾियो आहे हिकु शइ। नबीअ पुछियुसि न कहिड़ी शइ? या रसूल अल्लाह, मां फातिमा जे घर में ॾिठुमि त चकी हले पई, कोई बि न हुयो हलाइण वारो। त नबीअ फरमायसि अबू ज़र हैरान ऐं परेशान न थी। जॾहिं न मुंहिंजी बचड़ी फातिमा ते कमज़ोरी तारी थींदी आहे त अल्लाह आसमान मां फ़रिश्ता मोकिलींदो आहे फातिमा जी मदद जे लाइ। जेके फातिमा जी मदद कंदा आहिनि
एडी वडी अजमत जी मालिक है जनाबे सैयदा जो कदें आसमान मां फरिश्ता जनाबे सैयदा जी चक्की हलाइण था अचन, कदें दरवाजे ते दरबान बणजी था अचन, कदें दर्जी बणजी कपड़ा खयूं था अचन। छो इन जे करे त फातिमा चई छॾियो त बचड़ा तव्हां जा कपड़ा दर्जी वठन। अल्लाह के जनाबे सैयदा जी सिद्दीक़त बचाइणी हुई। सिद्दीक़ा है ना जनाबे सैयदा, असली लक़ब जनाबे सैयदा जो आहे सिद्दीक़ा। सिद्दीक़त जो मायार यो आहे न त उहा जेका चवे अल्लाह खे उहा शइ कराइणी पइजी वञे। सिद्दीक़ा चयो न बचड़ा तव्हां जा कपड़ा दर्जीअ वठन त फरिश्ता हसन ऐं हुसैन जा कपड़ा खणी दरवाजे ते आया, छो जो सिद्दीक़ा चई छॾियो हो त बचड़ा तव्हां जा कपड़ा दर्जीअ वठन। एडी वडी अज़मत जी मालिका जनाबे सैयदा। बस आखिरी रिवायत है तव्हां जी ज़हमत तमाम। जॾहिं जनाबे ज़हरा सलामुल्लाह अलैहा, हिकिड़ी तवील रिवायत आहे, बस मुख़्तसर करे ऐं तव्हां जी ज़हमत तमाम कयां। जनाबे सलमान मुहम्मदी जन खां रिवायत आहे त हिकु दफ़ो मां जनाबे सैयदा जे दरवाज़े ते हुयुमि, को साइल आयो जनाबे सैयदा जे दरवाज़े ते, ऐं जनाबे सैयदा ख़ाली न पई मोटाइण चाहे उनखे। और रिवायत चए थी त जनाबे सैयदा पंहिंजी चादर खणी ॾिनी आहे जनाबे सलमान खे त वञ हीअ विकिणी अच त मां हिन साइल जी मदद कयां। पोइ रिवायत चए थी जनाबे सलमान जनाबे सैयदा जी चादर कुल्हनि ते खणी बाज़ार जे तरफ़ वियो आहे। कुल्हनि ते खणी बाज़ार जे तरफ़ वियो। रिवायत चए थी त ईअं साम्हूं जीअं जो बाज़ार में पहुतो न त ईअं हिकु यहूदीअ जो घर हुयो। उहो यहूदी अंदरां खां जीअं ॿाहिरि निकितो न, ऐं जनाबे सलमान ते नज़र पयसि। जनाबे सलमान खां पुछी, ऐं सलमान छा इहा चादर विकण जे लाइ आहे? जनाबे सलमान चएसि थो हा हीअ चादर विकण जे लाइ आहे। चई हिकु मिंट बीह हिते, मूंखे एतिरी इजाज़त ॾे त मां अंदरां तौरात खणी अचां, सहीफ़ो खणी अचां, मां उनखे मैच कंदुमि हिन सां। जनाबे सलमान उन यहूदीअ खे इजाज़त ॾिनी। जॾहिं अंदरि वियो आहे न ऐं सहीफ़ो खणी आयो, पोइ रिवायत चए थी कॾहिं सहीफ़े खे पियो ॾिसे, कॾहिं चादर खे पियो ॾिसे, कॾहिं सहीफ़े खे पियो ॾिसे, कॾहिं चादर खे पियो ॾिसे। बसि ईअं हिकु दफ़ो मुखातिब थियो आहे जनाबे सलमान सां, सलमान केतिरी क़ीमत आहे हिन जी? जनाबे सलमान जेतिरी क़ीमत ॿुधाई उनखे चई एतिरे में ख़रीद कंदुमि, लेकिन हल पंहिंजे नबीअ जे दरबार में। जॾहिं नबी वटि वठी आयुसि न जनाबे सलमान, पर रिवायत चए थी त नबीअ सां मुखातिब थी करे उहो यहूदी चए थो त असांजे आख़िरी सहीफ़े में इहा शइ लिखियलु आहे त आख़िरी दौर जे नबीअ जी न्याणीअ जी चादर बाज़ार में विकण जे लाइ ईंदी। जेको उन चादर खे ख़रीद कंदो न, जेको उन चादर खे ख़रीद कंदो उहो जन्नत जो हक़दार हूंदो। बस ज़ादारो हाणे जनाबे सलमान, बस आख़िरी जुमिलो, जनाबे सलमान चएसि थो भला हाणे चादर खण, पैसा ॾे, क़ीमत जेका तय थी आहे उहा ॾे। त जनाबे सलमान सां मुखातिब थी करे चए थो सलमान मां अॻ में कलमो पढ़ंदुमि, ऐं जॾहिं कलमो पढ़ी ऐं जनाबे सलमान ॾे ॾिठी न, जनाबे सलमान सां मुखातिब थी करे सलमान खे चए थो ऐं सलमान इंसाफ़ कर, मां जॾहिं यहूदी हुयुमि तॾहिं बि मां सैयदा जी चादर खे हथ न लाथो। सलमान मां हाणे मुसलमान थी वियो आहियां, मां कीअं जनाबे सैयदा जी चादर खे अजरुकुम अल ज़हरा, मौला तव्हांजो पुरसो क़बूल फरमाए। यहूदी हुयो न, चादर जो एहतराम हुयुसि। मुसलमान जनाबे सैयदा ते एतिरो ज़ुल्म कंदा रहिया जो रिवायत चए थी 9 कलाक बीबी दरबार में बीठी रही। कंहिं कमीने ईअं न चयो ज़हरा खे त अचो, ज़हरा तुंहिंजे बाबा जो मिंबर आहे, अजरुकुम अल ज़हरा। 9 कलाक बीबी बीठी रही, कमीना कुर्सियुनि ते वेठा रहिया, खिलंदा रहिया, अजरुकुम अल ज़हरा।
अरिड़हं साल बीबी जी उमिरि आहे। इहा उहा उमिरि आहे जो हर न्याणी जीअण जे लाइ तमन्ना कंदी आहे, लेकिन तारीख़ ॾसे थी जनाब ज़हरा मुसल्ले इबादत ते वेही करे दुआऊं घुरे आहे, अल्लाहुम्मा अज्जिल वफ़ाती सरिया, ऐं मुंहिंजा अल्लाह ज़हरा थकिजी पई आहे, अजरुकुम ज़हरा। बस आखिरी जुमलो तव्हांजी ज़हमत तमाम एक अजीब रिवायत आहे जनाब सैयदा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जनाब हमज़ा जी कबर ते आई आहे, अजीब वेण थी करे, इज़ा मात यौमन मय्यतुन कल्ल ज़िक्रुहु व ज़िक्रु अबी मुज़मात वल्लाहि अज़ियाद, अजरुकुम ज़हरा। जनाब ज़हरा सलामुल्लाह अलैहा जनाब हमज़ा जी कबर ते जॾहिं आई आहे ऐं रोई करे चईंदी आहे बाबा जॾहिं कोई न दुनिया तां हलियो वेंदो आहे बाबा उनजी याद आहिस्ता आहिस्ता ख़त्म थी वेंदी आहे, लेकिन ऐं बाबा हर रोज़ तुंहिंजी याद एतिरी थी अचे जो बाबा ज़ुल्म वधंदा था वञनि, वाह मुसीबत वाह मुहम्मद।